बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम डियर स्टूडेंट्स, अॼु असां हिकु दफ़ो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां सिंधी 12 किताब जे हवाले सां सबक़ 5 सिखंदासीं। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। ऐं यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाब जारिया में शामिल आहे। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त कंहिं न कंहिं सां ज़रूरु शेयर कयो। 5 में जेको पहिरियों असांजो लफ़्ज़ आहे उहो आहे हये ज़ेरा ही काफ़ पेशो को लाम हे वा लो कुल्हो अलमंद आ हये हे आहे ही कुल्हो आहे। हाणे हिन सबक़ में छा आहे 2 या 3 अखर या 4 अखर सां मिलाए करे उन्हनि जा आवाज़ गॾे करे पढ़ंदा आहियूं। उन खां पोइ ॿियो लफ़्ज़ आहे मीम ज़बर म लाम हे ज़बर ल मल्ह। हाणे हिते लाम ऐं हे 2 आवाज़ असां मिलाया आहिनि। उन खां पोइ वाव ज़ेरे वे रे हे पेशो ढो वेढ़ो मल्ह वेढ़ो। सीन ज़बर अस नून हे ये ज़ेरा नी सन्ही। हाणे हिते नून हे ऐं ये मिलाए उन खां पोइ उन जे ज़ेर जो आवाज़ भी इस्तेमालु कंदासीं। याने सीन ज़बर अस नून हे ये ज़ेरा नी सन्ही छेवा छो काफ़ ज़ेरे के रये ज़ेरा री छोकरी सन्ही छोकरी। सीन ज़बर अस वाव ये वे रे ज़बरा र सवेर सीन पेशो सु मीम हे पेशो मोह सुम्ह सवेर सुम्ह। सीन ज़बर अस वाव ये वे रे ज़बरा र सवेर अल्फ पेशो ओ थे पेशो तो उथ सवेर उथ। पे वा पो रे हे वाढ़ो पोढ़ो मीम अल्फ माण्हू हे वा पेशाणू माण्हू। हाणे हिते ऋण वण हे ऐं वाव इहे 3 आवाज़ असां मिलाया आहिनि। यानी 3 अखर मिलाए उन्हनि जा आवाज़ असां पेश सां इस्तेमालु कयूं था। उन खां पोइ अचे थो अल्फ ज़बर अ चेवा चो अचो ते ज़बर त सीन ज़बर अस बे ज़बर ब काफ़ पेशो को सबक पे ज़बर प रे हे वा नून पेशाणू। हाणे हिते रे हे वाव ऐं नून इहे 4 ई अखर मिलाए मथां पेश जो आवाज़ भी इस्तेमालु कंदासीं। यानी पे ज़बर प रे हे वा नून पेशाणू पढ़ूं अचो त सबक पढ़ूं घेवा घोड़े रे घोड़े तये ते घोड़े ते चे ज़बर च रे हे पेशो ढो चढ़ो। हाणे रे ऐं हे खे मिलायूं था। उन खां पोइ गे अल्फ गा लाम हे ज़ेरे ले गा ले हिते लाम ऐं हे मिलायूं था। ते ज़बरा त बे पेशो ब धाल पेशो ध बुध ॻाल्हि त ॿुध। गे अल्फ गा रे हे अल्फ रा। हाणे गे अल्फ गा खां पोइ रे हे ऐं अल्फ इहे 3 आवाज़ 3 अखर मिलायूं था। यानी गे अल्फ गा रे हे अल्फ रा ॻाढ़ा गाफ पेशो गो लाम ज़बरा ल गुल दाल ज़ेरे डेश सीन पेशो सो ॾिस। अल्फ ज़बरा अ दाल वादो अदो काफ अल्फ का लाम हे ज़बरा ल काल अलमद आ ये वायो आयो अदो काल आयो। रे सीन ज़बरा रस ते वातो रस्तो। हाणे रे ऐं सीन खे असां मिलाए पढ़ंदासीं। रे सीन ज़बरा रस ते वातो रस्तो सीन वासो रे हे वाढ़ो सोढ़ो अलमद आ हये हे आहे रस्तो सोढ़ो आहे। सो ही हुयो असांजो अॼोको क्लास। उमेद था कयूं तव्हांखे ही क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।